अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हे जोड़ो पसंद की शादी करण अज प्रेस क्लब पंहिंजी जाइ ते पहुतो आहे। मां आहियां तव्हांजो सहाफ़ी हणखण। मुंहिंजी सहाफ़त जी तव्हांखे ख़बर हूंदी त ग़लति खे सही, सही खे ग़लति, पंहिंजे जो जहान आहे। अॼु सुबुह सुबुह सां जीअं मां प्रेस क्लब हणखण खोली त हे ॿई निभा भाती निंड में लॻा ऐं पुछण ते ख़बर पई त हिन ॿिन्ही शादी कई आहे पसंदि की। हाणे पसंदि जी शादी त कई आहे, पर हाणे मूंखे ईअं थो लॻे हिन हुनखे भॼायो आहे या हुन हिनखे भॼायो आहे। इहो तव्हांखे मां ॿुधायां थो थोरी देरि में, यानी की तव्हांखे सुवाल पुछी हिननि खां पुछंदुसि। अदा ॿुधाए त तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो आहे जानी झटपट। जानी झटपट। हा। इहो झटपट में कीअं क़दम खईं शादीअ जो? तुंहिंजी पसंदि आहे, नंढे लाइ जी पसंदि आहे, या पुराणे में कारो मुंहुं कई, या हाणे इश्क लॻई? इहो थोरो हवालु करे। भाउ मुंहिंजो न इश्क लॻो न मुंहिंजी का ॻाल्हि हुई। हा। हिन जो वाटर जो पाणी हुयो, सो बनीअ में हिन जो बाबो साहब मिटी खणंदो कुंभर हुयो, गॾाड़ा हुयनि। पोइ उते मुंहिंजो अचण वञण जो थियो त हिन ते मुंहिंजी नज़र पई। हिन पुराणीअ मूंखे ॾिठो, मूंखे पसंदि कई, मूंखे चई मूंसां भॼी हल। मां चयो मूं धकु सड़ो आहे पियो। हिन पीउ वटि वॾा लठ बाठा, मूंखे उन्हनि मूं भउ थो थिए, तहफ़ुज़ मिले मिड़ई खे मैडम खां वधीक पुछी था सघो मूंखे कीअं पसंदि कई मुंहिंजे शहज़ादे खे। अच्छा, तव्हां पाण खे शहज़ादा था सम्झो। हाणे इहा नाज़रीन ख़बर कोन्हे हिन जी खुटल आहे अलाए हुन जी खुटल आहे। अचूं था असां मैडम जी तरफ़ जंहिं हिन जहिड़े ॿिले खे पसंदि करे पंहिंजो इज़हार कयो आहे मोहबत जो। जी मैडम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बस किस्मत खुटी। अच्छा। कदर में ये लगो। अच्छा मुक्कर हिकड़ो फिकर जो सही। पर बस चंदा आहिनि जल्दी अलारी पासे जो हिकड़ो मौकार जो मलणो हूंदो आहे तए और तेल सां। अच्छा। और हेड़ा फिकर मुकदर। अच्छा, तओ तेल कॾहिं तव्हां हिन जे मुंहं ते घुमायो आहे? हाँ, घणी दफ़ा घुमायो थी मांस, पर हिनखे घुमाईंदी भुल में पाण खे घुमाईंदी आहियां। अच्छा, हाणे तव्हांजो तहफ़ुज़ जे लाइ आया आहियो। तव्हांजे पोयों केरु आहे? मुंहिंजे ख़्याल में त उन्हनि खे ख़ुशि हुजणु खपे त तो जहिड़ी भला हिन जी गीचे में पई आहे, हुननि जी जान छुटी आहे। ऐं जेकॾहिं तव्हां अञा तहफ़ुज़ था चाहियो त कंहिंखे खुटी खंयो आहे जो तव्हांजे कढ लॻो आहे? मां पंहिंजे बाबे जैसी सिकी लॻी आहियां। अच्छा, सिकी लॻी। हाँ, सफ़ा सिकी लॻी। मूंखे गुॾनि वांगुरु कपह वांगुरु संभाली पालियो अथई। अच्छा। हाँ, मखण, खीर, मलाइयूं, मुर्गियूं, मच्छियूं मूंखे खाराइनि अथई। हाणे हिन ग़रीब में एतिरो हित आहे त मुंहिंजे ख़्याल में 20 खां 30 माण्हुनि जे अंदरि वेलो खाईंदा हूंदव। हे निभागो त जेको आहे सो 200 खां 300 छोला खपाए पेट गुज़र कंदो आहे। सुवाल इहो पैदा थो थिए त तव्हां ॿई हली सघंदव? जे हली सघो त पोइ असां साह बि मुताफ़िर कयूं। ऐं ॿी ॻाल्हि, जेकॾहिं 5-8 हज़ार असांखे ॾींदव त तव्हांजो अहवालु उथारींदासीं, बाक़ी सुञ ते असां बि कोन अहवालु उथारींदासीं। ॻाल्हि अथव सिधी। हाणे अदा तूं ॿुधाए पंहिंजो कारो मुंहुं जेको कयो थी त उन मूंखे टके जी साफ़ करे का मैडम वटि जे आहे त जी बिस्मिल्ला मां ॾिठल आहियां ड्यूटी ॾींदो आहे ॿुहारी पर जेका चयो मां कंदो मूं वटि बि वसाए कोन मुंहिंजा मूंखे तहफ़ुज़ खपे, मूंखे तहफ़ुज़ खपे। न निभागा चोटी जा चंडा जॾहिं तोखे वसायल कोन आहे, सहप कोन आई, तूं 150-200 कमाइण वारो, तूं हेड़े पहलवान खे चोटीअ जे चंड खे फासाए तूं प्यार जो करणो त कयो आहे। हाणे दॿ खणी सघंदे? अब आए दस्ता भला तो कले रब्बा मेरे दिसों का कुरान में सब तक जा कोन बाकी ये प्यार मोहब्बत जो इज़हार कधी। हाणे अचूं था मैडम जी तरफ़। मैडम, तव्हां हिन सां बुख दुख ते निभाईंदव या पंहिंजो माल ते धमाल कंदव? असल में छा आहे त मां खीर मखण जी पलियल 4 मानियूं हिकिड़ो वेलो करे 5 करे 6 खाइण वारी। हाणे हे किले अटे वठण वारो मूंखे काथां पालींदो? मूंखे इहो ॿुधायो। मच्छी मुर्गियूं खाइण वारी मां, बुसरिन सां पलण वारी। हाणे हे बसि छा कयां, मूंखे सम्झ में नथी अचे। जॾहिं तव्हांखे सम्झ में इहा ॻाल्हि नथी अचे त तव्हां पोइ इहो ग़लति क़दम एॾो छो खंयो आहे? बसि अछो मुंहुं कयमि पंहिंजो।
हाणे सोचां थी कल्ह खां बुख ते मानी न खाधी अच्छा तोखे मानी बि न निभागे न न खाराई खाराई अथई सर न खाराई नाज़रीन तव्हां ॿुधो था अॼुकल्ह जे जेके पसंदि जा पहिरां थियनि था सो मां नंढड़नि खे काकड़नि खे अधड़नि खे इहो अर्ज़ु कंदुसि त सोची सम्झी पंहिंजे वालदेन जी इज़त ख़राबु न कयो जेकॾहिं अहिड़ा निभागा निड़ में लॻंदव त पोइ तव्हांजी बि ज़िंदगी तबाह थींदी जीअं हिननि निभागनि जी ज़िंदगी तबाह थी आहे हाणे साह बि हणकण सां तव्हां सां गॾु आहियां इनशाला वरी कंहिं नए जोड़े जे साम्हूं उनखे वठी तव्हांजो इंटरव्यू तव्हांखे ॿुधाईंदासीं तेसीं ताईं हिननि खे निभागनि खे बददुआ न ॾिजो ॾिजो न दुआ त हिननि जी शादी कामयाबु वञे जेकॾहिं शादी कामयाबु न वियनि त ॿई पिनंदा मूंखे जेको लॻे थो त हे 4 माण्हू चइजी वेले ते पर मुंहिंजो अंदाज़ो 20 खां 30 माण्हुनि जो हूंदो हे वीचारो सफ़ाई करे बाथरूम साफ़ करे 150 200 कंहिं महिल छोला खपाए कंहिं महिल जुतनि जी पालिश करे पेट गुज़र कंदो आहे सो हिन पहलवान जी कीअं पूरी कंदो इहो हिकिड़ो सुवाल तव्हांजे लाइ छॾी वञूं था अस्सलाम वालेकुम साहब हणकण खे इजाज़त ॾींदा वल्ला बिस्मिल्लाह वल्ला ख़ैर